उमर अकबर। इस हवाले से आपने अपडेट किया। नाज़रीन आने वाक़े अपडेट करना नसीराबाद का। नसीराबाद बाईपास से तेज़ रफ्तार कोच जे टक्कर में रोड पार कंदड़ नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में फौतियल नौजवान जी सुञाणप लाड़ ॻोठवासी मोर पटली शेर लाड़ तौर थी आहे। फौती जो लाश पोस्टमार्टम जे लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। अवांखे नाज़रीन अपडेट कंदा हलूं पिया नसीराबाद खां। नसीराबाद बाईपास से तेज़ रफ्तार कोच जे टक्कर में नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में फौतियल नौजवान जी सुञाणप लाड़ ॻोठवासी मोर पटली शेर लाड़ तौर थी आहे। फौती जो लाश पोस्टमार्टम जे लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। नसीराबाद बाईपास से तेज़ रफ्तार कोच जे टक्कर में रोड पार कंदड़ नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में फौतियल नौजवान जी सुञाणप लाड़ ॻोठवासी मोर पटली शेर लाड़ तौर थी आहे। फौती जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। नसीराबाद बाईपास से तेज़ रफ्तार कोच जे टक्कर में रोड पार कंदड़ नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में फौतियल नौजवान जी सुञाणप लाड़ ॻोठवासी मोरपट अली शेर लाड़ तौर थी आहे। फौती जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। नसीराबाद बाईपास से तेज़ रफ्तार कोच जे टक्कर में रोड पार कंदड़ नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में फौतियल नौजवान जी सुञाणप लाड़ ॻोठवासी मोरपट अली शेर लाड़ तौर थी आहे। फौती जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। अवांखे नाज़रीन अपडेट कंदा हलूं पिया ॾुखोईंदड़ ख़बर खां। नसीराबाद बाईपास से तेज़ रफ्तार कोच जे टक्कर में रोड पार कंदड़ नौजवान फौत थी वियो आहे। इन हवाले से वधीक तफ़सीलात ॼाण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श अपडेट कजो ॾुखोईंदड़ ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुल अॼु सुबुह नसीराबाद में कराची खां ईंदड़ कोच आहे नसीराबाद बाईपास से प्याला होटल जे भरिसां मोटरसाइकिल सवार हुयो 27 सालनि जो मोर लाड़ जेको गाजी फाल लाड़ ॻोठ जो रहवासी आहे। उनखे ज़ोरदार टक्कर हणी मारे छॾियो आहे ऐं एतिरो स्पीड में ही टक्कर लॻाए वियो आहे जो मोटरसाइकिल कोच जे हेठां अची वई ऐं उनखे तकलीफ़ 200 फुट जे फासिले ताईं 200 गज़ जे फासिले ताईं उनखे रेड़ींदो आयो ऐं जेको मक़सूम नौजवान आहे उनजी डेड बॉडी ॾिसण जो बि न रही आहे। इन वाक़े खां पोइ पुलिस जाइ वारदात ते पहुती जंहिं लाश खणी पोस्टमार्टम लाइ नसीराबाद पहुचायो जिते फौतीअ जा वारस पहुता हुया ऐं ड्राइवर वाक़े वारी जाइ तां फरार थी वियो आहे। जी ठीक है। अल्लाह बख्श वरी मेहरबानी अपडेट करण जे लाइ। हादसे में फौतियल नौजवान जी सुञाणप लाड़ ॻोठवासी मोर पुट अली शेर लाड़ तौर थी आहे।